भिरिया सिटी भिरिया रोड पुलिस जे जुआ जी टकरीअ ते छापो 17 ॼणा गिरफ़्तार। केस दाख़िल CI पुलिस भिरिया रोड रेलवे क्वार्टर में हलंदड़ जुआ जी टकरीअ ते छापो हयो, जंहिं सबबि पुलिस 17 जुआरनि खे गिरफ़्तार करे लॉकअप हवाले करे छॾियो। भिरिया रोड थाणे ते पुलिस गिरफ़्तार थियल 17 जुआरनि मथां जुआ एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो। गिरफ़्तार थियलनि जुआरनि वटां कैश 27,000 रोक रक़म ऐं 12 मोबाइल फ़ोनूं पिणु हथ कयूं वयूं आहिनि। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में वक़ास अहमद चौहान, अब्दुल रज़ाक सुमरो, मोहम्मद ईसा चौहान, मोहसिन चन्ना, गुलाम सरवर राजपर, मोहम्मद रिजवान चौहान, मोहम्मद अली चौहान, हाकिम अली राजपर, मुनव्वर अली रहरानी, मोहम्मद इरफान चौहान, असगर मरी, इमरान खान मरी, नोमान अली चौहान, इश्तियाक अहली मलक, नसीर अली वस्तड़ो, शान अली मलक ऐं फिदा हुसैन कीरो शामिल आहिनि। इन मौक़े ते CIA इंचार्ज शहाबुद्दीन कोलाची मीडिया खे ॿुधायो त SSP नौशर फिरोज़ जी हिदायतुनि ते जुआरनि ख़िलाफ़ पूरे ज़िले अंदरि कार्रवाई हलंदड़ आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।